थोरा न थोरा मुते मारोड़नि जा। वयो जागाए जत, वयो जागाए जत वेरी कंहिं विलायत जो, वयो जागाए जत वेरी कंहिं विलायत जो, संदो सूरन ख़त हौत ॾिनमि हथनि से। ये ख़त लिफ़ाफ़े वारो ख़त न आहे, ख़त निशान आहे। साईं सां ॻाल्हि ॿोल थी त कहिड़ो मौज़ू हुजे, कीअं हुजे, छा हुजे। मुंहिंजी पुराणी ख़्वाहिश रही आहे त लतीफ़ साईं खे नवाण सां पेश कजे, नओं रुख़ हुजे, नओं पहलू हुजे। ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह हालतुनि जे हवाले सां या मजमूई तौर ते असां सिंधी माण्हू, असांजी धरती, सकाफ़त, ॿोली, कल्चर, जेका असांजी सुञाणप आहे, उन खे जेके ख़तरा, उन खे जेके दर्द, ॾुख, सूर आहिनि, उन हवाले सां साईं खे असां पंहिंजो राबर सूंहो करे पेश कजे। त एक्सटेम्पोर मूं साईं खे चईंदोसीं, खावड़ी की खेर, सुर खावड़ी, जित न पखी पेर तित टिमके बायड़ी, जित न पखी पेर तित टिमके बायड़ी, ॿियो ॿारींदो केरु खावड़ी की खेर। घणनि सीनियर राइटर्स जेके आहिनि असांजा, कुझु पोइ जा थोरनि राइटर्स असांजे लतीफ़ साईं खे जदीद हालतुनि सां या जदीद मौज़ूअनि सां सलाड़े पेश कयो आहे। न त असां साईं खे रुॻो इस्लामी क़दुरु, इंसानी क़दुरु ऐं अख़लाक़ी क़दुरु ऐं तसव्वुफ़ इन हवाले सां बि पेश कयो आहे। टाइम भी ॿुधायो आहे मूंखे तमामु थोरो, पर कोशिशि कंदुसि त कुझु पेश थी सघे। खावड़ की खैर सिर्फ़ु हिकिड़ी जमायत या गिरोह या फ़क़ीरनि जो पिनंदड़ टोलो न आहे। ऐं सुर खावड़ी जा ख़ासि तौर ते ऐं रामकली जा बेत जेकॾहिं हिक ॿिए सां सलाड़े, हिकु पस मंज़र जेकॾहिं पेश मंज़र जेकॾहिं साम्हूं आणिजे, तॾो की ग़ुलाम सिंध जी सूरत हाल ऐं आज़ादी खां पोइ वरी करोड़नि जो दौरु, उन पस मंज़र में साॻियो ई पस मंज़र उहो अॼु असां ॾिसूं था त सिंध बदिली कान्हे कंहिं बि हवाले सां। त जीअं तॾो की सिंध जे आजिबे लाइ लतीफ़ी फ़िक्र ऐं खाहोड़ की खैर जेको अमली किरदारु अदा कयो, उहो साॻियो फ़िक्र ऐं उन ते अमल करण सां मूंखे ईमान जी हद ताईं यकीन आहे त सिंध हिकु दफ़ो वरी पंहिंजी तारीख़ी सुञाणप यानी आजिबो ऐं आसूदगी हासिलु करे सघे थी। सवाल सिर्फ़ु इहो आहे, हींअर असांजे दोस्त शमीर सवाल मूंखे कयो त लतीफ़ साईं जो माण्हुनि ते असरु केतिरो थिए थो। मां जॾहिं इन ॻाल्हि खे थोरो एनालाइज़ कयो त लिप सर्विस या आम तौर ते साईं जो बेत पढ़णु घणाई 1% अटोडर्स भी नाहे जेका साईं सां सलाड़ियल आहे। उन सलाड़ियल माण्हुनि में बि घणाई सिर्फ़ु बेत पढ़ण जी हद ताईं महदूद आहे। बेत खे सम्झणु, बेत खे मॉडर्न कॉन्टेक्स्ट में सम्झणु, पंहिंजे ॾुखनि सूरनि, पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि जे अरमाननि, अहसासनि, जज़्बनि जे रिश्ते में उनखे सम्झणु ऐं उन ते अमल करणु, ऐं पोइ असां ॾिसूं त उन मजमूई फ़िक्र जो असरु छा थियो आवाम ते। 2 मिंट जी हिन डिस्कशन में जॾहिं असां पहुतासीं त असांखे रिज़ल्ट 0 नज़र आई। इहा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजो हेॾो मोहसिन ऐं असां हुन जे फ़िक्र सां एॾो अछातरो रवैयो रखूं था। ऐं इन ई करे मां सम्झां थो असां सूरनि में, ॾुखनि में, उहा असांजी जेका तारीख़ी सुञाणप आहे, उन ते अञा ताईं इहा खेॾ, इहा रांदि इन करे थिए थी पई। प्रोग्राम केतिरा ई थियनि था, केतिरा आर्टिकल, किताब आहिनि, टीवी प्रोग्राम्स आहिनि, हीअं आहिनि, पर माण्हुनि जी घणाई जी शऊरी जेका सतह कीअं मथे निकिरे, मथे उभरे ऐं पंहिंजी उन हैसियत खे सुञाणे, जेका तारीख़ उनखे ॾिनी आहे, सिंधी क़ौम खे जेका फितरत ॾिनी आहे,
जेका कुदरत असांखे हैसियत ॾिनी आहे उन अहसास खे असां पंहिंजे अंदर में जाॻायूं ऐं न रुॻो उहो अहसासु जाॻाइणो आहे पर उहो अहसासु असांखे हिक ॿिए सां वंडणो आहे, हिक ॿिए ते पहुचाइणो आहे। साईं जेम्स जो मूंखे जुमिलो यादि थो अचे त बाबा सालिह थियो ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदा रहो। सालिह थियणु इहो ई आहे त असां अहल थियूं, पंहिंजी ॻाल्हि कंदा रहो, माना ॿी नसुल ताईं ॿी माण्हू ताईं उहा ॻाल्हि पुॼे त असां महकूम आहियूं, मोहताज आहियूं, ग़ुलाम आहियूं, लुटियल फुरियल आहियूं। ऐं उहा ॻाल्हि जॾहिं घणाई ते पुॼंदी, घणाई ते अहसासु थींदी आहे ऐं असां बीमारी आहे पंहिंजी सुञाणे वरिती त पोइ इलाज लाइ तयारु थींदासीं। बहरहाल लतीफ़ साईं जी ज़िंदगी खाउड़ की ख़ैर जे हवाले सां थोरो मां पस मंज़र खणां थो त साईं खां अॻु में सिंध में जे वेझड़ में तुरखान अरगोन दौर, वरी मुग़ल दौर जो बि जेको बहरानी दौर हो औरंगज़ेब ताईं, त औरंगज़ेब जे मरण वक़्तु साईं जी उमिरि जेका सा 17 साल खनि बीहे थी, माना हिकिड़ी जवानी वारी उमिरि आहे। ऐं इहो औरंगज़ेब जॾहिं अफ़गानिस्तान में गवर्नर रहियो, वरी जॾहिं मुल्तान में गवर्नर रहियो, सिंध उन जे मातहत हुई, वरी जॾहिं बादशाह थिए थो दिल्ली जे तख़्त ते, कीअं हिकिड़े भाउ खे माराए थो, दारा आख़िर सिंध में अचे थो, ऐं वरी पंहिंजे भाउ मुराद खे बि आख़िर माराए थो, पंहिंजे पीउ खे क़ैद रखे थो, पंहिंजी धीउ खे क़ैद तनही में रखे थो, सिर्फ़ु चाचे जी उन आज़ाद ख़्याली जे करे। ऐं सिंध में दारा शिको खे जेका थोरी हिमायत मिली सूफ़ी तबिके या मजमूई तौर ते आवाम, ऐं काबल खां वठी उनजो जेको फ़िक्री सफ़र हो औरंगज़ेब जो, या मजमूई तौर ते इहो बहरानी कैफ़ियत अहिड़ी हुई जेका हिकिड़ी इंतिहा पसंदी चइजे त हिकु तरफ़ जीअं अॼु जे तालिबान वांगुरु दहशतगर्द टोलो आहे मुलनि जो, मौलवियुनि जो, पीरनि जो, ॿिए तरफ़ उहे सूफ़ी माण्हू हुया जेके आज़ादु ख़्याल हुया। हिकु तरफ़ उहो टोलो हुयो जेको मज़हबी सख़्तगिरी जे करे क़ौमुनि खे ग़ुलाम रखणु पियो चाहे, ॿिए तरफ़ उहो टोलो हुयो जेको हर क़ौम खे हक़ु ॾियणु पियो चाहे। न सिर्फ़ु सिंध में पर पूरे हिंद में इहे नंढियूं वॾियूं तहरीकूं शुरू थी चुकियूं हुयूं। किथे हारियुनि बग़ावत कई, किथे भक्ति तहरीक घणो अॻु शुरू थी चुकी हुई। भक्ति तहरीक ऐं लतीफ़ी फ़िक्र में मूंखे ॾाढी हिकिड़ी ॾेढ़ाई नज़र ईंदी आहे त जीअं साईं जो कलाम असांजे माण्हुनि वटि आम आहे, बराड़ी में, सुगड़नि में, तॾहिं बि ॻायो वॼायो वेंदो, ईअं भक्ति फ़क़ीर बि माण्हुनि में जागरता पैदा करण जेके से ॻोठ में वाहण बस्तियुनि में वञी जेके से भगत कबीर जा दोहा गीत ॻाईंदा हुआ, माण्हुनि में उहा अख़लाक़ी या शऊरी जेका सा ॻाल्हि पहुचाईंदा हुआ। ईअं लतीफ़ी फ़िक्र मुख़्तलिफ़ तकियनि ते, मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में, मुख़्तलिफ़ ॻाइणनि वटि ईअं फ़क़ीर बि ॻाईंदा, असांजी नंढी उमिरि थी त बसुनि में फ़क़ीर बि ॻाईंदा लतीफ़ साईं जे कलाम खे। त इहो हिकिड़ो हिन माहौल में, हिन खिते में वे ऑफ कम्युनिकेशन रहियो आहे त माण्हुनि ताईं आवाज़ु कीअं पुॼाइजे, माण्हुनि खे कीअं सुजाॻ कजे, कीअं जागृता ॾिजे उन्हनि खे। इन पूरे पस मंज़र में, इन पूरे बहरानी दौर में ऐं क़ौमुनि जे बहरानी दौर में ई उते अज़ीम हस्तियूं पैदा थींदियूं आहिनि, अज़ीम शख़्सियतूं पैदा थींदियूं आहिनि, लाफ़ानी फ़िक्र जनम वठंदा आहिनि। ऐं वरी जेका क़ौम ग़ुलाम हुजे उन लाइ इन खां वधीक बदतरीन बहरान नथो थी सघे। ऐं वरी उहा क़ौम पंहिंजी उन ग़ुलामी में आजिबे जी वेड़ विढ़ंदी हुजे, उन खां वधीक बहरानी सूरत हाल बि नथी थी सघे। ॾाढी पैरलिज़म आहे लतीफ़ साईं जे दौर में, असांजे अॼोके दौर में, पर रवायनि जा फ़र्क़ु आहिनि, शौरी सतहुनि जा फ़र्क़ु आहिनि, पर पैरलिज़म ॾाढी स्ट्राइकिंग सिमिलैरिटी आहे उन में। त लतीफ़ साईं जो उन बहरानी दौर में पैदा थियणु ऐं अहिड़ो अज़ीम फ़िक्र सां पैदा थियणु, ॼाणी ॿुझी तॾोके हालतुनि में साईं जेको पंहिंजो फ़िक्र पेश कयो, साईं जे फ़िक्र खे साईं ख़ुदि ॼातो पए त मुंहिंजी क़ौम खे, मुंहिंजी धरती खे, मुंहिंजे माण्हुनि खे हिन दौर में, हिन हालतुनि में कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, कहिड़ो फ़िक्र खपे, कहिड़ो तरीक़ेकार खपे।
कहिड़ो दग वठणु घुरिजे। ऐं लतीफ़ साईं इहो बि ॼातो थिए त हिन मुंहिंजी क़ौम खे हिन बहिरान मां कढण लाइ जंहिं फ़िक्र जी ज़रूरत आहे, साईं उहे अहसास, उहे जज़्बा, उहे दर्द, उहे ॾुख, उहे सूर जेके पढ़ी सम्झी वरिता हुआ असांजा, उन ॻाल्हि जे खे मद नज़र रखंदे पंहिंजो फ़िक्र पंहिंजी अवामी शाइरी में पेश कयो। ऐं अहिड़ो असां लाइ हिकिड़ो रस्तो ॾेई वियो जेको सिंधी क़ौम लाइ वाहिद रस्तो आहे पंहिंजे आजिबे तरफ़ वठी वेंदड़, पंहिंजे छुटकारे लाइ, निजात लाइ, पंहिंजी ख़ुशहाली लाइ, पंहिंजी बका लाइ, पंहिंजे सदियुनि जी सुञाणप खे क़ाइमु रखण लाइ उहो ई हिकु रस्तो आहे। ऐं इहे अज़ीम माण्हू पंहिंजे क़ौमुनि लाइ अहिड़ा रस्ता जॾहिं घड़े वेंदा आहिनि त पोइ उन्हनि क़ौमुनि लाइ बाक़ी ॿी चॉइस न रहंदी आहे त कंहिं ॿिए रस्ते ते हले। पर अफ़सोस इहो आहे वरी त असां जीअं मूं ॻाल्हि कई ॾाढी पैरलिज़म आहे असांजी तॾोके अॼोके दौर में, पर ओतिरो ई असां उन ॿुधायल वाट खां जेको सो भटकी विया आहियूं। उन वाट ते हलण जी ज़रूरत आहे। उन वाट खे जेको सो चिटो करे माण्हू जी घणाई ते पुॼाइणो आहे, माण्हू जी घणाई जी शऊरी जागरता करणी आहे। जेको कमु साईं तंहिं दौर में कयो पिए उहो फ़िक्र लतीफ़ जी मार्फत असां तव्हां करे सघूं था। त इन पस मंज़र में लतीफ़ साईं जेको फ़िक्र ॾिनो, मजमूई सिंध जी जेका सूरत हाल हुई, उन हवाले सां साईं जो बैत, सुती सेज हुयासि मूंखे आह उथारियो, सुती सेज हुयासि मूंखे आह उथारियो, जनी जाॻायासि आउं न जींदी उनरे। सोरले पंहिंजी किताब में लिखियो त साईं वारे ज़माने में सादात घराणे खे बि एतिरो हैसियत ऐं अहमियत हुई, एतिरो प्रोटोकॉल मिलंदो जो वक़्त जा हाकिम उन सां रीस कंदा हुआ त हे बि सादात घराणे जो सुखियो सताबो, सुम्ही निंडूं करे सघे पियो, तावीज़ फिणा टोणा फिणा करे पंहिंजो गुज़र सफ़र बि करे सघे पियो। या सिंध जी तारीख़ में जिन पीरनि मीरनि वॾेरनि सरदारनि धारियुनि सां साकार करे जेके सनदूं ख़लतूं ऐं जागीरूं वरितियूं जेके अंग्रेज़ पीरियड ते रिन्यू थींदियूं आहियूं, हिकु ॾींहुं दरबार लॻी वरी ॿिए ॾींहुं 6 महीने खां पोइ ॿीहर लॻाई वई, त उन टोले में बि शामिलु साईं थी सघियो पिए। मटियारी जा सादात घणे भाङे साईं जी बिरादरी जा आहिनि, पर साईं जे घराणे खां सवाइ ॿिया सभु हुन पासे विया हलिया, त साईं जो हिकिड़ो अलॻि रस्तो आहे, अलॻि रुख आहे, अलॻि फ़िक्र आहे उन ग़ुलाम सिंध जे आजिबे लाइ। ऐं उहो आजिबो साईं कीअं थो हासिलु करणु चाहे, उहा खाहुड़की ख़ैर जेका साईं जमायत ठाहे थो उहा कीअं थी कमु करे, हुनजी कमुकार करण जो तरीक़ो छा आहे, हुनजा क़दुरु छा आहिनि, हुनजा मयार छा आहिनि, हुनजा उसूल छा आहिनि, कमु करण जो तरीक़ो हुनजो कहिड़ो आहे। ऐं अमली तौर ते रिज़ल्ट उन दौर में असांखे मिले थी। अॻिते मां हिकिड़ो हवालो ॾींदुसि। त चवण जो मक़सदु हो त साईं असांजे रस्तो जेको ठाहे वियो आहे, तॾोके दौर में बि ॿी वाह न हुई, ॿियो रस्तो न हो असां लाइ, अॼु बि उहो ई रस्तो आहे। ऐं उन रस्ते ते जे हलंदासीं त मंज़िल माणे सघंदासीं, न त इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं, जवान माराईंदा रहंदासीं। अॻु बि मूं चयो त असांजो तेल असांजे साड़ण जे कमु ईंदो। दुनिया लाइ सिंध आलमी दस्तरख़्वान आहे, सिधी या अणसिधी तरह हर भाड़ियो भुतो भींगियो हिते सिंध में पलिजे थो, पर असांजा पंहिंजा नंग बाज़ार में हथ टंगे पिननि था पिया ऐं उहे माइरूं पंहिंजा बचा विकिणनि थियूं पियूं। सोचण जो मक़ाम आहे त असां आलमी लेवल ते हर माण्हू खे पालींदा अचूं, आलमी दस्तरख़्वान हुजे ऐं असांजा पंहिंजा नंग उन ई बाज़ार में धारे जे आॾो हथ टंगींदा हुजनि ऐं पंहिंजा नंग जेके से उहे ई पंहिंजनि बचनि खे जो खपाईंदा हुजनि। तारीख़ में अजीब कैफ़ियत आई आहे। जीअं अॻु मूं चयो त असां एॾा बदनसीब आहियूं, लतीफ़ी फ़िक्र खां पासीरा थी करे हीअ वाहिद क़ौम आहे। शर्म ईंदो आहे असांखे पंहिंजे उन दौर ते जंहिंखे तव्हां आज़ादी था सॾियो, जंहिंखे तव्हां आजिबो था सॾियो। इहा धरती ते लकीर कढी जज़्बा घड़ाया विया हुआ, दिलियूं वंडियूं वियूं हुयूं, सकाफ़त तारीख़ ॿोली खे वंडण जी कोशिशि कई वई हुई, अहसास वंडिया विया हुया। इहे सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि लाइ। उन आलमी तनाज़ुर में असां उन मुफ़ादनि खे कोन सम्झी सघियासीं। अॼु बि उहे मुफ़ादकार फर्मा आहिनि असां जीअं सूरनि दर्दनि जे पोयां, पर असां वरी बि लतीफ़ी फ़िक्र खां ईअं अणॼाण आहियूं जीअं साईं जो ख़ुदि पंहिंजो बैत आहे, खणियो तकबुर तकिया हीला कयो हलनि, खणियो तकबुर तकिया हीला कयो हलनि, मूढ़ा ता न लहनि लिमी राह लतीफ़ जी।
तो इहो ई रस्तो आहे लतीफ़ साईं जो। ऐं लतीफ़ ख़ुदि आम रवाजी माण्हू न हो, आम सतही माण्हू न हो, हुनजो फ़िक्र आम न हुयो। हुन आम पीरनि मीरनि वांगुरु दरगाहूं आबाद करे, मैखाना मचाए, मणे मिट्टी जे हेठों बख़मली पड़नि जे हेठां मदफून थी करे मेला वरसियूं ऐं महफ़िलूं ऐं अदबी कचहरियूं ऐं जेके से पूॼा पाठ सुखाउनि जे लाइ कोन पैदा थियो, न हुन इन मक़सद लाइ पंहिंजो फ़िक्र छो असांखे। लतीफ़ माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा रहण पियो चाहियो, लतीफ़ माण्हुनि जे ज़हननि में ज़िंदा रहण पियो चाहियो। लतीफ़ साईं आम माण्हू अगरि 50-100 साल जी ज़िंदगी न, पर हुन दाइमी ज़िंदगी हमेशह जी ज़िंदगी जीअण पियो चाहियो। ऐं ज़िंदा आहे अॼु 250 साल जे बावजूदु लतीफ़ सां वटि ज़िंदा पंहिंजे फ़िक्र जे ज़रिए। हुन जी नज़र माण्हू जे दिलनि ते हुई, हुन जी नज़र माण्हू जे खीसनि ते कोन हुई, माण्हुनि जे माल ते कोन हुई। त ॾंड कीअं वठिबो, भतो कीअं मिलंदो मूंखे। त हिकु अजीब फ़लसफ़ो आहे साईं जो, जंहिंसां हू पाण बि सचो आहे, अमली तरह अॻिते अचे थो पियो। त इहो ज़िंदगी जो रवैयो, ज़िंदगी सां अहिड़ो रवैयो, ज़िंदगी जो अहिड़ो तसवुरु, ज़िंदगी गुज़ारण जो अहिड़ो ॾांहुं किन थोरनि माण्हुनि खे नसीबु थींदो आहे। चंद माण्हू हूंदा आहिनि जिन खे अलाह ताला इहा तौफ़ीक़ या सघ ॾींदो आहे जो ज़िंदगी जो इहो जीअण जो ॾांहुं हासिलु करे वठंदा आहिनि, अमली तरह असांखे जी ॾेखारींदा आहिनि। मरण अॻे जे मुआ से मरी थियनि न मात, मरण अॻे जे मुआ। त मरण खां अॻु मरी वञणु माना पंहिंजी ज़ात खे क़ौम लाइ, धरती लाइ, माण्हुनि लाइ, इंसान लाइ, अमुल लाइ, मोहबत लाइ फना करे छॾणु आहे। पंहिंजे ख़्वाहिशुनि खे, पंहिंजे ज़ाती गर्ज़ खे फना करे छॾणो आहे। से मरी थियनि न मात, जीअणा अॻे जी जिया। मरण खां पोइ जेके जीअणा अॻे जी जिया, जेके ज़िंदगी में पंहिंजे दौर खां अॻु जी ज़िंदगी गुज़ारे विया, अॻु जी माना संदन फ्यूचर जी दूर अंदेशी वारी ज़िंदगी, उहो फ़लसफ़ो रही विया, उहो फ़िक्र रही विया, उहे मरी करे मात न थींदा आहिनि। ऐं इहे साईं जा बैत आहिनि, इन संदसि ज़ात जा शाइद आहिनि, संदसि फ़िक्र जा शाइद आहिनि, जो अॼु बि। ऐं इहो लतीफ़ी फ़िक्र सिंधी क़ौम जी निजात आजिबो नाहे रुॻो, सिंधी क़ौम जी तारीख़ी सुञाणप जी ज़िमेवारी या बका नाहे या ज़मानत नाहे, पर मां दावा सां थो चवां आलमी अमुन ऐं इंसानियत जो एहतराम जेको आहे उहो बि लतीफ़ी फ़िक्र इन फ़िक्र में समायल आहे। कढी कान कमान में मियां मार मूं में आहीं तूं मथां तुंहिंजे तोखे लॻे। हिकिड़ो नंढड़ो बेत आहे, ख़सीस आम तौर ते असां पढ़ंदा रहंदा आहियूं, पर इन जी हिकिड़ी सिट मूं में आहीं तूं छो विराहियो थो। मूं तूं आऊं असीं चारई चिताऊं ला, मूं तूं आऊं असीं चारई चिताऊं ला, दसंदी दोज़ख बा तो अॻियां ई न अचे। इहे तफ़रक़ा जेके आहिनि, इहे फ़िरक़ा जेके आहिनि, इहे तमीज़ूं जेके आहिनि, इहे फ़र्क़ जेके आहिनि, ऊच नीच माल मिल्कियत हसब नसब जे हवाले सां, निस्बतुनि जे हवाले सां, नज़रनि जे हवाले सां जेके असां हिक ॿिए खे विरहायूं वेठा आहियूं, मूं तूं आऊं असीं में, इहे फ़र्क़ु ख़तमु करे मूं में आहीं तूं मौजूदु जॾहिं ईअं महसूसु कयोसीं त पोइ सभु हिकु जहिड़ा थी वेंदासीं। ऐं इहो ई लतीफ़ी फ़िक्र आहे, इहो ई लतीफ़ जी खाहोड़की ख़ैर जो मैसेज आहे। इहे ई लतीफ़ी खाहोड़की ख़ैर जा जेके फ़क़ीर हा, साधू जोगी सन्यासी जेके हुया, खाहोड़ी जेके हुया, इहे छा कंदा हुआ? इहा ई मोहबत कराईंदा हुआ, इहे ई पंथ पेचरा करे, इहे ई माण्हुनि में रब्त पैदा कंदा हुआ, पंहिंजे किरदार सां, पंहिंजे अख़लाक सां, पंहिंजे नज़रिए सां, पंहिंजे रवैये सां। माण्हुनि में उहो हौसलो पैदा पिए कयूं साहब जो, बर्दाश्त जो। साहब ईअं न आहे त अॻिले जे रवैये खे, अॻिले जी ॻाल्हि खे बर्दाश्त कजे, पर मां चवंदुमि तॾहिं की सिंध में जेके ज़ुल्म थिया पिए सिंधी क़ौम सां, वर्जाव नथा कयूं, हिते ॻाल्हि सभु अहले इल्म सभिनी खे ख़बर आहे, अमली तौर ते केॾो तशद्दुद थियो पिए, ऐं अॼु बि उअं ई थिए थो, उन खां घटि कोन थो थिए पियो। कल्ह की ॻाल्हि आहे, थोरी महिरबानी मैडम जी जो ख़त लिखी कामिल शाह साईं खे, पर उसूलनि ईअं थियणु खपे मैडम, माफ़ी सां MP आयो, सिंधी क़ौम तव्हांखे वोट जी अमानत ॾिनी, तव्हां फ्लोर ते रेज़ोल्यूशन पास कयो आहे, को भाड़ियो भूतो मरे थो, कंहिंखे बाहि लॻे थी, उहो बि रेज़ोल्यूशन पास कयो थो वञे, कंहिं मामूली सियासतदान जी हिमायत में बि जेको सो रेज़ोल्यूशन पास कयो थो वञे,
हथ बदा तो वरी भी तव्हां सां सिंधियत के हवाले से लतीफ़ी फ़िक्र के हवाले से मैं हुजत थो कयां त तव्हांजी ज़िम्मेवारी इहा हुई त रेज़ोल्यूशन उते पास कयो आहे, करारदाद पास थी हा थी न थिए भली रिक्वेस्ट कयो जॾहिं MQ करे सघे थी, ॿिए कंहिंजे लाइ करे सघनि था। इहे अजीब रवैया आहिनि असांजा, जॾहिं पॉज़िटिव रुख में हलूं था असां हिक ॿिए खे झिझोड़ियूं था, हिक ॿिए खे जाॻायूं था त ओॾी महिल जेको विच में हिकिड़ो अणहूंद में टप ॾेई बीह था रहनि पंहिंजी हिकिड़ी अहलियत ऐं अहमियत ॾेखारण लाइ। महिरबानी माफ़ी थो घुरां, क़ौम जे हवाले सां मसलत करणु बर्दाश्त न कबी, लतीफ़ी फ़िक्र जे हवाले सां करणु मसलात बर्दाश्त न कबी। घणो लोड़ियो असां त अॼु ताईं कर्ज़ु नथो लहे असांखां। इहा लिप सर्विस, इहे ॿाराणी ॻाल्हियूं, इहे ॿाराणा नाटक कंदा आया आहियूं असां हिन महिल ताईं। इहा लोड़ नथी लहे असांखां, 40 साल थियनि कर्ज़ु नथो लहे असांखां। कॾहिं पीरनि जो कर्ज़ु आहे, कॾहिं मीरनि जो कर्ज़ु आहे, कॾहिं ज़ात जो कर्ज़ु आहे, कॾहिं कबीलनि जो कर्ज़ु आहे, कॾहिं पग जो कर्ज़ु आहे असां ते। लतीफ़ जो कर्ज़ु केरु लाहींदो, धरती जो कर्ज़ु केरु लाहींदो? चवण जो मक़सदु त उहा लतीफ़ी खाउड़ की ख़ैर जंहिं लाइ ॿ टे हवाला मां पेश कंदुसि तव्हांखे। मजमूई तौर उन बहरान खे साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, पीर हसामुद्दीन राजदी, बदर अबड़ो साहब ऐं ॿियनि सुठनि मोहक़क़नि दोस्तनि मजमूई तौर ऐं साईं जेम्स हेदली कलोड़ा पीरियड के कंहिं बि हवाले सां सिंधी माण्हू लाइ, आवाम लाइ सुठो पीरियड न सघियो आहे। ऐं इहो ई सबबु आहे, मां चवंदो आहियां जॾहिं दरबार में टालपुरनि टेक ओवर कयो त का मज़ामत कोन थी, को खून रेज़ी कोन थी हुई। जे आवाम परवर हुजनि हा, आवाम खे वेझा हुजनि हा, प्यारा हुजनि हा त अंदरि दरबार में इहा टेक ओवर कोन थिए हा। यकीनन खाना जंगी थिया या कुछ भी थिया, जेको बि थिया ईअं न थिया एतिरो पीसफुल। इहा ई परख आहे त कलोड़ा केतिरा मक़बूल अवामी हाकिम हुया। तंहिं करे पुरअमन टेक ओवर थी वियो, ॼण कंहिं डिक्टेटर बंदूक जी नोक ते हमरा खे घर मोकिले छॾियो। त इन पस मंज़र में कुझु चयो कंहिं दोस्त कलोड़ के हवाले से गाल था क्यों तो कहीं भी तरीके से पीरियड सुठो न हो, सियासी हवाले से, आवामी हवाले से, आवामी राज के हवाले से। ऐं लतीफ़ साईं जो पारसी लिसानी गलबे जो मुखालिफा, माना पारसी इक़्तिदार जो मुखालिफा, वरी ने तफ़सील में न वेंदासीं कि मैं ॻाल्हियूं करे चुका हूँ। तो यकीनन साईं जो इहो रवैयो ऐं पंहिंजी जमायत खाउड़ की ख़ैर जेका आहे उन जे बुनियाद तां जंहिं तरीक़े हुन कमु कयो पिए उहो कल्होड़नि खे बि यकीन न वणियो, जंहिंजे करे कल्होड़नि जी ऐं पंहिंजे ख़ुदि माइटनि जी मटारी ऐं सादात जेके बुलड़ी वारा हुआ उन्हनि जी दुश्मनी बि साईं खे पले पई। इहो वरी हिकु असां वटि ॿियो सबूत आहे त कल्होड़ो ख़ानदान या कल्होड़ा हुकुमरान केतिरा आवाम दोस्त हुया। ऐं वरी इहा लतीफ़ साईं जी बि परख आहे त संदसि किरदारु तंहिं दौर जे हाकिमनि, तंहिं दौर जे दकियानूसी रस्म रवाज क़दुरनि उसूलनि जो मोहताज या मातहत या फॉलोअर न हो, जंहिंजे करे तज़ाद में आयो। ऐं साईं जी अज़मत इन में ई आहे, अख उल्टी धार वो उल्टो आमसी, जे लहवारो लोक वहे त तूं ऊंचो वहो बार, नाए नोच निहार पुर पुठीरो पिरींदी। साईं शयुनि खे उल्टी अख सां पे ॾिठो, जीअं मेजॉरिटी पे ॾिठो, साईं उहे न पे ॾिठो। साईं शयुनि खे उहे न पे सम्झणु चाहियो जीअं आम सतही माण्हू सम्झंदा आहिनि ॻाल्हियुनि खे। साईं उन्हनि मामलनि जो, उन्हनि ॾुखनि सूरनि जो, सिंधी क़ौम जी मजमूई सूरत हाल जो हल या उन्हनि खे ॾिसणु परखण जो साईं जी नज़र उहा न हुई जेका आम जी हुई। ऐं यकीनन पोइ साईं वटि हल बि उहो न हो जेको आम माण्हू वटि हो, त साईं वटि उनजो हल बि अलॻि आहे। उन करे साईं हिन जमायत जे प्लेटफॉर्म तां पंहिंजे हिकिड़े फ़िक्र सां साम्हूं अचनि था त कलोड़ा केतिरे क़दुरु भला हुया, लतीफ़ साईं कीअं तज़ाद में अचे थो। ऐं ख़ुदि लतीफ़ साईं सां कलोड़नि जूं सोबतूं ज़्यादतूं इहो बि हिकु सबूत आहिनि त साईं आज़ादी पसंदि धुरिन जो साकारी हो, साथारी हो, सूंहो हो या उन्हनि मां हुयो। त इन पूरे माहौल में जॾहिं असां ॾिसूं था त न्याय ऐं अन्याय जो झेड़ो
हाकिम ऐं महकूम जो जहिड़ो आहे, ग़ुलाम ऐं ग़ासिब जो जहिड़ो आहे, आज़ादी लाइ छेड़ींदड़ धुरियुनि ऐं उन्हनि खे ख़तमु कंदड़ धुरियुनि जो जहिड़ो आहे। ऐं उहो छेड़ो हिन महिल ताईं हले थो पियो। सिंध जी बदनसीबी आहे जो वरी अंग्रेज़नि जे पीरियड में टालपुर बि भला कोन आहे, जो 300 अंग्रेज़ आया त म्याणी जी जंग फतेह करे विया, सॼी सिंध ख़तमु थी वई, को कबीलो का बिरादरी का ज़ात आॾो कोन आई, ज़ुल्म थी वियो आहे। त उन जंग जो जेको हीरो आहे सो बि होशूशीदी आहे, माना असांजी ठेठि ज़ात मां समाट ज़ातनि मां को कोन, न अबड़ो हो, न सूमरो हो, न बबर हो, न मीरभर हो, न मीराणी हुयो। इहा साइकोलॉजिकल वार आहे जेका अॼु ताईं असां सां विड़ी थी वञे थी। हिन क़ौम खे पंहिंजा हीरोज़ बि न ॾियो। ऐं पढ़ियल दोस्त वेठा हो, मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलियां, इंडो पाक हिस्ट्री, बोर्ड ऑफ हिस्ट्री इस्लामाबाद जो किताबु आहे, उनखे केली तर्जुमो साॻे हवाले सां वर्शन छपींदो आहे, CSS PCS जे पेपर्स में आहे, हिस्ट्री जा पेपर। 712 ते जॾहिं अरब सिंध ते हमलो कंदा, वरी अंग्रेज़ पीरियड ताईं सिंध 11 सदियूं उन किताब में कोन्हे। 11 सदियूं सिंध जेका आहे मुख़्तलिफ़ मरहलनि मां विढ़ंदी, छेड़ींदी, आज़ादु थींदी, ग़ुलाम थींदी रही आहे, पर 11 सदियूं सिंध उन किताब में कोन्हे का। इहा बि असांजे ख़िलाफ़ु साज़िश आहे त मत सिंधी नौजवान खे, पढ़ियल लिखियल सिंधी खे पंहिंजो शानदार माज़ी, आज़ादु माज़ी, पंहिंजी तारीख़ी सुञाणप मथां हुनखे महसूसु थी वञे, ख़बर पइजी वञे त हू ग़ुलाम रखणु ॾुखियो थी पवंदो असांखे। इहो बि बेधन आहे असां सां। त इन हवाले सां वरी भटिका था वञूं हर ॻाल्हियुनि खां, त लतीफ़ी फ़िक्र इन पूरे माहौल में जंहिं तरह कमु करणु पिए चाहियो, जेको आजपे जी मंज़िल हुअणु माण्हू पिए चाही, ॿितरफ़ी ॿिनि मोर्चनि ते असांखे विढ़णो पइजी वियो उन वक़्तु। ऐं अॼु बि उहा ई सूरत हाल अथव। मां हर रिपीट थो कयां, पाण सम्झंदा वञो त अॼु बि उन मैदान ते बीठा आहियूं। लतीफ़ साईं हिकु तरफ़ मुग़लनि जे ख़िलाफ़ु पियो विढ़े, त ॿिए तरफ़ मुग़लनि जे साथारी जेके कल्होड़ाए सिंधी माण्हू ऐं मुग़लनि जे विच में बचाव जी ढाल बणिया बीठा, उन कल्होड़नि सां बि विढ़े पियो। ईअं ई अॼु असांखे ग़ासिब धुरियुनि सां विढ़णो पए थो, ऐं असांजा उहे ठोगी लोभी जेके आहिनि असांखे उन्हनि सां बि विढ़णो पवे थो। साॻी सूरत हाल आहे। तॾहिं बि फ़िक्र लतीफ़ हो, इहा ई खाउड़ की ख़ैर हुई। कल्होड़नि सिंध कोन वरिती, मज़हबी मोर्चे खां हाली पीरी मुरीदी वधाई आहे। उहो बि मां जवाज़ तव्हांखे ॾियां थो, सिंध कीअं आज़ादु थी तंहिं दौर में कल्होड़ जो कारनामो न हुयो। अॼु बि को कल्होड़ो को पीर मीर कारनामो कोन करे ॾेखारींदो। असां खामाखा उन्हनि में आसरा उमेदूं रखियूं वेठा आहियूं। वरी बि कंदो त आवाम कंदो, नौजवान नसुल कंदो, शौरी माण्हू कंदा, उन्हनि जी घणाई जेका आहे उहा आज़ादी माणे ॾींदी असांखे। जीअं तॾहिं माज़ी में थियो, अॼु बि ईअं थींदो। त इन पस मंज़र में लतीफ़ साईं जे इन पूरे ग़ुलामी वारे दौर में ॿितरफ़ी वेढ़ जेका थिए थी, उन में साईं जो किरदारु पुरअमन किरदारु, हथियारबंद किरदारु न आहे। सूफ़ी ऐं सिपाही जी जंग जेका आहे उन में फ़र्क़ु असांखे महसूसु थिए थो। साईं जो फ़लसफ़ो इन जमायत जे बुनियाद ते इहो हो त माण्हुनि जी घणाई खे शऊर ॾियो, माण्हुनि जी घणाई पंहिंजो हमदर्द बणायो, ऐं उन घणाई खे पुरअमन तरीक़े सां गॾु करे पंहिंजो हिकिड़ो क़ाफ़िलो ठाहियो, जंहिंसां तव्हांजो सफ़रु जारी रहे ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुची वञे। ऐं इन शऊर लाइ, इन जागरता लाइ लतीफ़ साईं खाउड़ की ख़ैर जो इहो सिलसिलो, इहे जमायत, इहे फ़क़ीरनि खे गॾु करणु, जेके अलॻि अलॻि फ़क़ीर हुजिया त भिट ते गला कमाए सघे पियो। साईं 22 साल ज़िंदगी जा सफ़र कयो आहे। कंहिं बि मुंहिंजे इल्म में कम अज़ कम न आहे त तारीख़ में कंहिं अदीब, कंहिं सूफ़ी, कंहिं बुज़ुर्ग, कंहिं सियासतदान एॾो सफ़र कयो हुजे। 22 साल ज़िंदगी जा, पंहिंजी फूह जवानी 20 साल खां वठी। तफ़सील में नथा वञूं त पहिरियों सफ़र कीअं थियो, कॾहिं थियो, ॿियूं धुरियूं कीअं दावा कनि थियूं त असां आजपे जे वेड़ विड़ियासीं, सिंध जे आजपे लाइ हलियासीं। बहरहाल त साईं जा उहे सुर जेके आवामी राज आजपे जे हवाले सां इनकलाबी सुर आहिनि, कामोड़, ससी, मारवी, सारंग, ॾहर, इहे साईं जे पहिरें ॾिखे 4 साल जे सफ़र दौरान थियल आहिनि। ऐं रामकली खाउड़ जा बैत, ऐं उहे पंथ पेचरा जेको साईं जो पहिरियों वॾो सफ़र हो, सामुंडी सारेराग बि, इहे सुर उन ई रस्ते ते पवनि था जेको साईं जे सफ़र जो पहिरियों रूट हुयो। त साईं उहो फ़िक्री पैगाम पंहिंजे बेतन में माण्हुनि ताईं पुॼाए चुको आहे। 4 साल 1122 में साईं निकिरे थो, 24 ताईं वापसि अचे थो। हाणे चवंदा सुर खाहोड़ी ते मख़सूस
जेको सुर खाहोड़ी आहे उहो खाहोड़ी की खैर आहे जीअं कोई बेत मूं पढ़ियो कहिड़ियूं धुरियूं हुयूं या साईं जा उहे दौरा छाजे लाइ हुया आम रोलू फ़क़ीर जा दौरा न हुया इहे सहकारी दौरा हुआ जागरता जे लाइ दौरा हुया हम ख़्याल धुरियुनि खे गॾु करण लाइ दौरा हुया सरहदी पट्टी में जिथे बग़ावतूं हलनि पियूं या जिथे जिथे असां सां सकाफ़ती रिश्ता हुया जिन धुरियुनि सां उन्हनि धुरियुनि सां उन्हनि मां हम ख़्याल धुरियुनि सां मिली करे उनजो सहकार हासिल करण लाइ इहे दौरा हुया ऐं पोइ ॾिसूं था त इहा जमायत ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे ऐं सुर खाहोड़ी में असांखे बेत मिलनि था गंजे डूंगर गाम जो पयो जिन परो छॾे खेट खरो लोचे लाहौती थिया इहो अहम बेत आहे इहो तारीख़ी शाहिदी वारो बेत आहे त सिंध जी आज़ादी में हिन बेत जो कहिड़ो दाख़िल आहे तंहिं करे हिनखे तफ़सील मां पोइ ॻाल्हाईंदुसि पयो जिन परो गंजे डूंगर गाम जो छॾे खेट खरो लोचे लाहौती थिया ईअं 7-8 बेत आहिनि त गंजे डूंगर गाम जी पई जिनी परख वारे सभु वर्क लोचे लाहौती थिया वर्क कागज़ पढ़ण सां तालुक़ु रखंदड़ तॾहिं शौरी आलम बि हिन जमायत में अची शामिलु थिया गंजे डूंगर हेडक्वार्टर आहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं अॻिते ईंदासीं भगत मेखण जो मेखानो बदीन में हुयो सावल फ़क़ीर हुयो थर में हुया घुटकी में मोहसिन शाह हुयो ऐं हंगराज नानी मखली हिते जेको आहे पंहिंजो मंदरु उहो इहे मुख़्तलिफ़ प्लेसिस आहिनि जेके इन जमायत जा मुख़्तलिफ़ हेडक्वार्टर्स रहिया ऐं इहे माण्हू मखदूम मोइन ठारो ठठवी ऐं पीर अगम कोठी या जमाल शाह ॾेई वारो ऐं 3-4 फ़क़ीर इन राह सां हिन वेंदे बदीन ताईं जेका मथी पटी वञे थी मरखियो जुणे जो इहे 8-10 माण्हू अहिड़ा आहिनि जेके साईं जा हमदर्द ऐं हिन जमायत जा अहम ऐं मुतहरिक कारकुन आहिनि जेके हिन में कंट्रीब्यूट कनि था ऐं वक़्तु सिर मिलंदा रहनि था सालियानी हिन जी जेका गैदरिंग आहे गंजे टकर ऐं हंगलॉज में थिए थी जंहिं ते सुर सारंग ऐं सुर खावड़ी जा बेत असांखे शायदि ॾियनि था हिकिड़ो बेत उन में ईअं बि आहे गंजे डूंगर गाम जी पई जनी पास छॾे सभु लिबास लोचे लाहौती थिया असांजे सिंधी माहौल में किन बिरादरियुनि जा मख़सूस लिबास हूंदा आहिनि जीअं जोगियुनि जा आहिनि फ़क़ीरनि जा आहिनि राग जेके मंगता आहिनि भान भट आहिनि हींअर उहे घणी फ़र्क़ु मिटिजी विया आहिनि पर तारीख़ में वेंदो त असांखे बिरादरी जा मुख़्तलिफ़ लिबास मिलंदा त हुननि पंहिंजी उहा बिरादरी वारी निस्बत उहो लिबास छॾे जेको सो हिन तहरीक में शामिलु थियनि था ऐं ईअं ई इहा तहरीक जो तादादु वधे थो या बेत आहे हिकिड़ो गंजे डूंगर गाम जी पई जनी सुध जिन खे सुध पई ॿी छॾे ॿुध लोचे लाहौती थिया गंजे पेही छपर पस गंजे डूंगर गाम जो पेही छपर पस गंजे डूंगर गाम जो तोखे ॾींदा ॾस अञा ॾोथी आहिनि ॾेह में त तोखे ॾस हितां मिलंदो या इहो बेत जेको मां शुरू में पढ़ियो त जित न पखी पेर तित टिमके बाहिड़ी जित पखी जो पेर बि नथो लॻे यानी इंसानी शऊर इंसानी अकुल इंसानी सोच जी पखी जा पर बि जिथे नथा लॻी सघनि माना जिथे हुनजी उॾाम न आहे जित न पखी पेर तित टिमके बाहिड़ी उते असांखे उहो लाट उहो शऊर नज़र अचे थो सोच उहा नज़र अचे थी उहो फ़लसफ़ो नज़र अचे थो पर साईं थो चए ॿियो ॿारींदो केरु खाओड़ की खेर इहो सवाइ खाओड़ की खेर जेका जेके खाओड़ी उन्हनि खां सवाइ केरु नथो वारे सघे लगारी साहिबु घड़ी ॾिसनि पिया मूंखे लॻे थो टाइम पूरो थो थिए आख़िरी तंहिं करे उहो बेत उहो पेंडिंग में रखियो उन ते चवंदा त इन खाओड़ की खेर खे मां महसूसु कयां थो तव्हांखे बैकग्राउंड आहे हिस्ट्री जो या उन्हनि हालतुनि खां वाक़ुफ़ु न आहियो त तव्हांखे हीअ एक्ज़ैजरेशन लॻंदी हूंदी पर मां हिकिड़ो टू द पॉइंट हाणे बेत साॻियो रिपीट थो कयां 1736 में ठटे जे नवाब खे ढल जी ओगाड़ी में एतिरो नुक़सानु थिए थो जो दिल्ली दरबार जो सालियानो ॾंड नथो ॾेई सघे जंहिं बुनियाद ते हुन जी नवाबी ख़तमु करे सिंध जी नवाबी कलोड़नि खे मिले थी
यार मोहम्मद कलोड़ खे छो थो नुक़सानु थिए उनखे ऐं ढल जी ओगाड़ी न थियण जो सबबु छा आहे ऐं पोइ इहो ई सबबु थिए थो सिंध हिकु मक़ामी माण्हुनि खे मिले थी डिवाइडेड सिंध यूनाइटेड सिंध थिए थी जेका कलोड़ जे कब्ज़े में हुई कुझु मुग़लनि जे कब्ज़े में हुई जॾहिं कलोड़ जे हथ अची वई उहा गॾियल सिंध थी वई माना यूनाइटेड सिंध थी वई ऐं वरी मक़ामी माण्हू जे हथ थी वई त साईं पंहिंजी तहरीक जे बुनियाद ते हिकिड़ो फ़ैसिलो कयो त बाबा हिन साल असांखे ख़ालसा जेके आहिनि जागीरूं जेके आहिनि उहे आबाद न आहिनि करणियूं ॾुथ ते गुज़ारो करिणो आहे 10,000 5,000 2,000 जेके जागीरूं सिंध दुश्मनी एवज़ में मिलियूं हुयूं तॾहिं माण्हुनि खे जिन जो नसुल अञा ताईं अचे पियो उहो ई हलंदो पियो अचे उहे जागीरूं जेके रिन्यू थींदियूं थियूं अचनि उहे सनतूं ख़लतूं जेके मिलियूं आहिनि उहे अञा ताईं क़ाइमु आहिनि अमल बि उहो ई आहे त ज़मीन असांजी उपाइण वारो असांजो महिनत कंदड़ बि असांजो जॾहिं बटई पई थिए ॾिठ टिथ ऐं ॾहूण जे हिसे सां अणसिधी तरह उन पंहिंजी उपत पंहिंजी धरती मां पैदा थींदड़ अन्न उहा ताक़त बि ॾियण सां दुश्मन खे पिया बख़्शूं ऐं सूरत हाल बटई जी इहा थींदी जो कण ते ज़मीनूं ॾिनियूं वेंदियूं त माल मारिया वेंदा हुआ जे ख़ुदा न ख़ास्ता माल कोन्हे ग़रीब त नंग बि मारिया वेंदा हुआ त इन पूरी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे इन जमायत साईं वारनि इहो फ़ैसिलो कयो हिन साल सिंध जा ख़ालसा वीरान रखणा आहिनि आबाद न आहिनि करणा ॾुथ ते गुज़ारो करिणो आहे ऐं जॾहिं इहे ख़ालसा वीरान थिया माण्हू लॾे वञी ॾुथ ते गुज़ारो कयूं जंग में रहणु लॻा जबल में रहणु लॻा अॼोकी सिंध खां वधीक ज़रख़ेज़ सिंध हुई त पोइ जॾहिं सिंध में इहे जागीरूं वीरान रहियूं आबादी न थी यकीनन ढल अन्न एतिरो न लथो जंहिंजे करे ढल एतिरी वसूली न थी ऐं जॾहिं ढल जी वसूली न थी त ॾन जी रक़म कोन आई उहा जेका दिल्ली दरबार में वञणु खपे ऐं इहो सबबु हो जंहिंजे करे सिंध धारे जे कब्ज़े मां निकिरी पंजनि जे हथ हेठि आई ऐं इहो इन तहरीक जो पहिरियों अमली क़दम हुयो ऐं तारीख़ी तौर ते साबित करे ॾेखारियईं त हीअ माना ॿिए लफ़्ज़ में चइजे त अदम ताउन जी हिकिड़ी तहरीक हुई हारियुनि तरफ़ां पर उन जाइ ते लतीफ़ साईं हीउ जेको बैत जी सिट आहे खावड़ी खिचनि पसो पोरियत वेसरा पोरियत खे वेसरो ॾिसी निकमो ॾिसी सुस्त ॾिसी उन ते खिचे थो कावड़ थो करे अंदर में खिचण ईअं न आहे रुॻो कावड़ करणु माना पंहिंजो पाण में बि जेका हिकिड़ी अजीब जज़्बाती कैफ़ियत पैदा थिए उहा आहे त छो पियो ईअं थिए त हीअ असांजी सकाफ़त जा मेमार आहिनि असांजी सकाफ़त जा मुहाफ़िज़ आहिनि जेके पोरियत किरदार आहिनि जॾहिं बादशाह भॼी वञी पंहिंजी जान बचाईंदा आहिनि तॾहिं बि इहे पोरियत हारी मालवंद माण्हू ऐं हुनरमंद माण्हू हिन पंहिंजी धरती जी सकाफ़त खे पंहिंजे हुनरनि खे पंहिंजे क़ौम जी मुआशी जियापे खे ज़िंदा रखंदा आहिनि हाकिम जॾहिं भॼी जान छॾाईंदा आहिनि ॾन ॾेई पंहिंजी जान छॾाईंदा आहिनि त उते बि हीअ पंहिंजी क़ौमी सुञाणप क़ाइमु रखंदा आहिनि पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजी ॿोली खे बि तंहिं करे खाहोड़ी हिन तरफ़ वरी इहो रवियो था रखनि त खाहोड़ी खिचनि पसियो पोरियत वेसरा साॻे वक़्तु इहो हिकिड़ो तरीक़ेकार हो उन तहरीक जो त इन पोरे जे हवाले सां न रुॻो असांजी सकाफ़त ऐं सुञाणप ऐं मुआशी ॻाल्हि क़ाइमु रहंदी पर साॻे वक़्तु बसि कयूं क़ाइमु रहंदी पर शहरनि में असांजो वजूदु रहे त जीअं इंटेलिजेंस जासूसी ख़बरचार जीअं दुश्मन असां ते रखे थो तीअं असां बि हुन ते रखूं ऐं टाइम थी वियो आहे हाणे ॻाल्हि खे वाइंड अप था कयूं हिते ई त इन सुर खे जेकर तव्हां पढ़ंदव त वाट अवाट जा लफ़्ज़ असांखे मिलनि था वाट सिधो रस्तो आहे अवाट जिथे को रस्तो न हुजे हे खावड़ी उन रस्ते ते बि वञनि था अॿुधी ॿुधाऊं माना उनखे तरीक़ो ॻाल्हाइण जो हिक ॿिए ताईं ख़बर पुॼाइण जो तरीक़ो अहिड़ो आहे अॿुधी ॿुधाऊं माना पंहिंजे रम्ज़ में उहो सम्झी था वञनि जीअं इंटेलिजेंस इदारा हिक ॿिए जी ॻाल्हि पुॼाईंदा आहिनि हिक ॿिए ते ईअं जासूसी कंदा आहिनि त अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ अहिड़ी टर्मिनोलॉजी असांखे मिले थी जेके अॼु जे आइडियल इनकलाबी गोरीला वेड़ विढ़ंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी जे तरीक़ेकार में या उन जी जे तहरीक जा जेके सम्झ मयार चइजनि या तरीक़ेकार चइजे या कम जो तरीक़ो चइजे उही टर्मिनोलॉजी असांखे जेको सो उते मिले थी ऐं डॉक्टर शाहनवाज़ सोढर ऐं मूंखे ख़बर पई साईं पंहिंजो जेका बादारो गुलाम नबी सदायो साहिबु कल्ह आयल हा इहे हुजनि हा त तस्दीक बि कनि हा ऐं पंहिंजो सोरली
इन्हनि वाज़े तौर ते हिन खाहोड़ियुनि लिखियो आहे त खाहोड़ियुनि खे सिर्फ़ु रोलू फ़क़ीर सम्झणु इहा इन जे किरदार सां ज़्यादती थींदी ऐं लतीफ़ साईं खे ईअं सम्झणु त पंहिंजे दौर जे बहिरानी वाक़िअनि खां कन लाटार हुजे, बेख़बर हुजे, लातालुक हुजे, इहो मुमकिन नथो थी सघे। अहिड़ी का वारदात कान्हे, का अहिड़ी माना को हादसो न आहे, का अहिड़ी ॻाल्हि न आहे जेका तॾहिं के ज़माने में लतीफ़ी फ़िक्र में रिसाले में असांखे न मिले। ऐं इन्हनि खाहोड़ियुनि खे रुॻो फ़क़ीर सम्झणु रूहानी तौर ते भली माना वञी तव्हां कढो, पर न त इहा हिन जे किरदार सां ज़्यादती थींदी। जेके ज़िंदगी जूं अयाशूं, आराम, माल मिल्कियत, घर ॿार छॾे ॾुथ ते गुज़ारो कनि, झंग में रोलनि ऐं सिर्फ़ु क़ौमी मक़सद ख़ातिर, सिर्फ़ु आजबे ख़ातिर, इहा ज़्यादती हुन सां न थियणु घुरिजे। जीअं लतीफ़